बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन अवानी सीरिया सिंधी थाट्स बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स जारी आहे जो असां क्लास 6 पढ़ंदासीं। क्लास 6 जे अंदरि ॾाढो इंट्रेस्टिंग एंड की टॉपिक खणी आया आहियूं, डिविजिबिलिटी रूल्स वारो। हाणे ही टॉपिक मां चवंदो आहियां इंतिहाई अहम आहे ऐं हिन टॉपिक जी वैल्यू ई आहे त अगरि तव्हांखे को अंग मिले थो ऐं तव्हां खां पुछियो वञे थो त छा हिन अंग ते 3 जी टेबल वेंदी, तव्हां ॾिसी करे ॿुधाए वञो त हा हिन ते 3 जी टेबल वेंदी, त इहा ताक़त आहे हिन डिविजिबिलिटी रूल्स वारे टॉपिक जी। अगर तव्हांजे साम्हूं अहिड़ी का क्वांटिटी अचे थी, तव्हां खां सवाल कयो अथनि त छा हिन ते 7 जी टेबल वेंदी, त तव्हां झटघड़ी जे लाइ अगरि डिविजिबिलिटी रूल्स खां नावाक़िफ़ हूंदव त तव्हांजे लाइ ॿुधाइणु मुश्किल आहे। तव्हां चवंदो लेट मी चेक, ऐं लेट मी चेक जे चकर में तव्हां केॾो टाइम वठी वेंदव जस्ट डिविजिबिलिटी चेक करण जे लाइ। सो असां हिन वीडियो जे अंदरि स्टेप बाय स्टेप 2 खां वठी 11 ताईं हिकु हिकु अंग जा असूल पढ़ंदासीं त कहिड़े अंग खे कीअं सुञाणिजे त ही हुनजो डिविजिबल आहे या न। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको डिविजिबल हूंदो आहे इन जो असुलु मतिलबु इहो हूंदो आहे त अहिड़ा अंग हूंदा आहिनि अगरि कंहिं अंग खे वंडनि त पाशी 0 अचे। हाणे तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो नंबर खणां थो 8 ऐं तव्हां खां पुछां थो छा हिन ते 2 जी टेबल वेंदी, डेफिनेटली चवंदो तव्हां त हिन ते 2 जी टेबल वेंदी। ऐं 2 जी टेबल वेंदी मतिलबु छा आहे त जॾहिं बि 2 8 खे वंडींदो त पाशी 0 ईंदी। ईअं ई असां वॾनि अंगनि में असांखे रूल्स इलाही कमु ईंदा आहिनि ऐं मोस्ट सर्च्ड टॉपिक आहे डिविजिबिलिटी रूल्स जो। असां 1 बाय 1 शुरू कंदासीं। पहिरियों असां टॉपिक स्टार्ट कंदासीं, 2 जा रूल्स पढ़ंदासीं, पोइ अॻिते हलंदासीं। 2 जे लाइ रूल आहे त कंहिं बि अंग जे यूनिट प्लेस ते, या ईअं खणी अचूं जेको असां वंस पढ़ूं था, वंस वारी जॻह ते हिननि अंगनि मां कोई बि अंग अचे थो त उन सॼे अंग ते 2 जी टेबल वेंदी। ऐं मां ईअं बि चवां, हिन जे लाइ चयो वेंदो आहे त ॿधी अध अगरि कंहिं बि अंग जे आख़िर में आहिनि त उन सॼे ते 2 जी टेबल वेंदी। मिसाल कीअं 7 9 6 7 ऐं आख़िर में 4 अथसि। हाणे तव्हां ॾिसंदव त हिन जे आख़िर में वंस वारी जॻह ते अगरि कोई ॿधी अध आयो आहे, या ईअं खणी चऊं 2 जे रूल्स में कोई अंग आयो आहे त तव्हांखे इत्मीनान थी वेंदो त हिन समूरे अंग ते 2 जी टेबल वेंदी। हिकिड़ो ॿियो मिसाल तव्हांजे साम्हूं लिखां थो। तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे त छा हिन ते 2 जी टेबल वेंदी, तव्हां चवंदो डेफिनेटली वेंदी। छाजे करे त हिन जे आख़िर में ॿधी अध आहे। इहो हुयो असांजे 2 जा रूल्स, हे यादि करणा आहिनि। अचूं था हाणे 3 ते। नेक्स्ट टॉपिक आहे असांजो 3। हाणे कीअं ख़बर पए त कहिड़नि अंगनि ते 3 जी टेबल वेंदी आहे। 3 जो असूल छा आहे, उहो इहो आहे अगरि असांखे कोई अंग मिले थो, जीअं मिसाल 120 नंबर मिलियो आहे। हाणे तव्हां खां मां पुछां थो छा हिन ते 2 जी टेबल वेंदी, तव्हां चवंदो आख़िर में 0 आहे त वेंदी। पर अगरि मां तव्हां खां पुछां त हिते 3 जी टेबल हिन ते वेंदी, त 3 जी टेबल जे लाइ कहिड़ो असूल आहे त जेको नंबर तव्हांखे मिले उनखे जोड़ कयो, यानी 1 + 2 + 0, उन्हनि डिजिट्स खे जोड़ कयो। जेको जवाबु अचे अगरि उन जे जवाब ते 3 जी टेबल वञे थी त सम्झो हिन 120 ते बि टेबल वेंदी ऐं उन नंबर ते बि टेबल वेंदी जंहिंजा डिजिट्स असां जोड़ कंदासीं। जीअं ॾिसो 1 ऐं 2 घणो थींदो 3, 3 में 0 मिलाईंदासीं, साॻा ई 3 थींदा। असांखे यकीन थी वियो त हिन सॼे अंग ते 3 जी टेबल वेंदी। ईअं हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था 48। हाणे 48 ते 3 जी टेबल वेंदी, कीअं कंदासीं चेक असां, यानी हे जेके 2 डिजिट्स मिलिया आहिनि उन्हनि खे जोड़ कयो। हाणे 8 ऐं 4 12, यानी 12 ते अगरि 3 जी टेबल वञे थी त हिन अंग ते बि 3 जी टेबल वेंदी। असांखे 41 मिलियो आहे। हाणे 41 ते ॾिसूं त 3 जी टेबल वञे थी या न। हाणे असां जॾहिं टेस्ट कंडक्ट कंदासीं न, तव्हां खां पुछंदासीं छा 41 जो 3 डिविजिबल आहे या न, तव्हांखे रूल्स तहत उहो चेक करे उनखे MCQs खे टिक लॻाइणो आहे। हाणे चो हिनखे जोड़ कयूं था 41 खे, 4 ऐं 1 घणो थींदो 5। तव्हां हिनखे चवंदो त नो 3 इज़ नॉट डिविजिबल ऑफ 41, यानी 41 जो 3 डिविजिबल आहे ई कोन। हाणे ईअं ई असां हिकिड़ो 3 जो ॿियो एग्ज़ाम्पल खयो आहे। ॾिसो हिन डिविजिबिलिटी जी ताक़त केॾी आहे। हूअं 1431 ते मूंखे चेक करिणो पवे आहे त 3 जी टेबल कीअं वञे थी, 3 ते मतिलबु वंड कयां, पाशी ॾिसां। पर हाणे मां छा कंदुमि, हिन रूल खे अप्लाई कंदे हिनखे जोड़ कंदुमि। 4 ऐं 1 घणा थींदा 5, 5 ऐं 3 घणा थींदा 8, 8 ऐं 1 घणो थींदो 9। अगरि 9 ते 3 जी टेबल वञे थी त तव्हां टिक लॻाईंदो त हिन ते बि 3 जी टेबल वेंदी आहे। इहो हुयो सिंपली डिविजिबिलिटी रूल्स ऑफ 3। हाणे असां नंबर 4 खे ॾिसंदासीं त 4 जा कहिड़ा रूल्स। नंबर 4 जा रूल्स इहे आहिनि त जेके लास्ट 2 डिजिट्स आहिनि, फ़र्ज़ु कयो अगरि मां लिखां थो 136,
चवनि था कंहिं बि अंग जा लास्ट 2 डिजिट्स ते अगरि 4 जी टेबल वञे थी त तव्हां सम्झी वञो त हिन सॼे ते 4 जी टेबल वेंदी। हाणे ॾिसो अगरि हिन जा लास्ट 2 डिजिट्स कढूं था त घणा थींदा 36 ऐं असांखे ख़बर आहे त 36 ते चेंज जी टेबल वेंदी आहे ना चौंको 36 ऐं असांखे इत्मीनान थी वियो त हिन ते चेंज जी टेबल वञे थी। ईअं ई आहे असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था 6220। हाणे तव्हांखां मां पुछां थो त छा हिन ते 4 जी टेबल वेंदी 4 हिन जो डिविज़िबल आहे? तव्हां हिन खे आख़िरी 2 अंग ॾिसी करे मूंखे ॿुधाईंदव त हिन ते 4 जी टेबल वेंदी या न। 4 जी टेबल वेंदी छाजे करे त हिन जे आख़िर में 20 आहे ऐं 20 जेको आहे 5 चौंक 20 थींदा आहिनि। सो असां इन ते बि टिक लॻाईंदासीं त हिन ते 4 जी टेबल वेंदी। सो सिंपली इन जो इहो रूल आहे त लास्ट 2 डिजिट्स खे ॾिसंदासीं अगरि हुन आख़िरी 2 अंगनि ते 4 जी टेबल वञे थी त सम्झंदासीं त हिन ते बक़ाया समूरे ते 4 जी टेबल वेंदी। हाणे आहे नंबर 5 जो तमामु सवलो आहे। उहो कीअं त आख़िरी यानी यूनिट वारी प्लेस ते या 5 हुजनि या 0 हुजे उन ते 5 जी टेबल वेंदी। मिसाल कीअं 7 6 4 2 5। हाणे अगरि आख़िर में 5 ॾिसो था त तव्हां हिन खे टिक लॻाईंदो त हिन ते 5 जी टेबल वेंदी। अगरि मां तव्हांखे चवां थो 3 6 4 9 2 ऐं तव्हांखां मां खानो ॾियां थो त बाबा ॿुधायो इन बॉक्स में इन खाने में ई ॿुधायो त छा 5 जी टेबल वेंदी? तव्हां चवंदो न वेंदी। छाजे करे त हिन जे आख़िर में न 0 आहे न 5 आहिनि। सो अगरि हिन जे आख़िर में हुजे न 2 जी जॻह ते 0 त असां चवां त हिन समूरे अंग ते 5 जी टेबल वेंदी। 5 जो तमामु सिंपल आहे। हाणे शहनि जो असूल असां ॾिसंदासीं त शहनि जो असूल इहो आहे त जॾहिं अहिड़ो अंग हुजे जिते 2 जी बि टेबल वञे 3 जी बि वञे यानी लाज़मी 2 जी वेंदी 2 ते टिक लॻंदो उन खां बाद में असां टिक लॻाईंदासीं त हा हिन ते 6 जी टेबल बि वेंदी। अचो असांखे अंग मिलियो आहे 336। अगरि ॾिसूं त 6 आख़िर में अथसि यानी 2 जी टेबल वेंदी। असां टिक लॻाए छॾियोसीं। छा हिन ते 3 जी टेबल वेंदी? 3 जी टेबल लाइ असां कहिड़ो असूल सिखियोसीं त उन्हनि अंगनि खे पाण में जोड़ कयो। 3 ऐं 3 घणा थींदा 6 6 ऐं 6 घणा थींदा 12 ऐं 12 ते असांखे 3 जी टेबल वेंदी। ओके आहे त यानी हिन ते 6 जी टेबल बि वेंदी। असांखे सिंपल इहो ॾिसणो आहे हिन 2 अंगनि जी टेबल वञे थी त सम्झंदव त 6 जी बि वञे थी। ॿियो एग्ज़ाम्पल आहे 138। हाणे 138 ते 6 जी टेबल वेंदी या न हिकिड़ो MCQ मिलियल आहे तव्हांखे। तव्हां कीअं चेक कंदव हिन खे पहिरियों त ॾिसो 2 जी टेबल ओके आहे 2 जी टेबल वञेसि थी। 3 जी टेबल कीअं चेक कंदासीं हिन खे जोड़ कंदासीं 8 ऐं 3 11 11 ऐं 1 12 तव्हां ओके लिखंदव त हिन ते बि 6 जी टेबल वेंदी। हलूं था नेक्स्ट नंबर 7 जे तरफ़। हाणे असांखे नेक्स्ट नंबर आहे 7 जे लाइ मूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखियो आहे 196। इन जी हिकिड़ी नंढी टेक्निकल पॉइंट आहे हिन खे सम्झंदासीं। चवे थो जेको बि नंबर आहे आख़िरी नंबर खे छॾे करे लिखंदव जे मूं लिखियो आहे पर तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो ॿीहर लिखां थो हिन खे त यानी चए थो हिकिड़ो आख़िरी नंबर छॾे बक़ाया जेको पोयों नंबर आहे उहो लिखी कट कंदव ब्रेकेट में 2 लिखंदव पोइ ज़र्ब कंदव उन आख़िरी अंग खे उन सां। रिपीट कयां थो मां तव्हांखे अगरि कोई बि अंग मिले थो उन जो आख़िरी नंबर छॾे उन खां पोयां जेके बि नंबर आहिनि उहे लिखी कट ॾींदव ऐं उन खां पोइ 2 सां ज़र्ब कंदव कंहिंखे उन आख़िरी नंबर खे। अगरि जेको जवाबु अचे थो उन जवाब ते अगरि 7 जी टेबल वञे थी सम्झो त 196 ते बि 7 जी टेबल वेंदी। ॾिसो अगरि मां हिन खे ज़र्ब कयां त बिशका 12 ऐं 19 वापसि लाइ अचां थो 19 मां 12 कट थींदा त छा जवाबु ईंदो 7 ऐं हिन जे जवाब ते अगरि 7 जी टेबल वञे थी त सम्झो 196 ते बि 7 जी टेबल वेंदी। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था असां। ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे 392। हाणे 392 ते छा 7 जी टेबल वेंदी? असां छा कंदासीं आख़िरी अंग खे छॾे पोएं खे लिखंदासीं उन खे कट कंदासीं पोइ ज़र्ब कंदासीं 2 सां उन आख़िरी नंबर खे। हाणे असां हिन सॼे मामले खे हल करे ॾिसंदासीं उन जे जवाब ते अगरि 7 जी टेबल वेंदी त सम्झो हिन 392 ते बि वेंदी। 2 4 हाणे अगरि 39 मां 4 कट कंदासीं बचंदो 35। अगरि असांजे जवाब ते जेको मिलियो आहे 35 उन ते डेफिनेटली 7 जी टेबल वेंदी आहे। हाणे असांखे इत्मीनान थी वियो त 392 ते बि 7 जी टेबल वेंदी। हाणे 8 नंबर जे लाइ रूल इहो आहे त कोई बि असांखे अहिड़ो नंबर मिले जंहिंजा लास्ट 3 डिजिट्स घणा लास्ट 3 डिजिट्स खणंदासीं उन नंबर जा। अगरि उन्हनि 3 डिजिट्स ते 8 जी टेबल वञे थी त बक़ाया सॼे नंबर ते 8 जी टेबल वेंदी। अचो त हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणूं था। असांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल मिलियल आहे। ठीकु आहे हाणे असां
हिन जा लास्ट 3 डिजिट्स जोड़ करे कोन ॾिसंदासीं, सिर्फ़ु इहो ॾिसंदासीं जेके 3 पोयां अंग अथसि छा उन्हनि ते 8 जी वञे थी। अगरि मां हिन जा 3 पोयां अंग खणा त हिते बचंदा 64, छो त 0 पोयों काउंट उअं ई कोन थींदो आहे, यानी हीअ रक़म थींदी 64 ऐं 64 ते 8 जी टेबल वेंदी आहे। इन जे करे चवंदासीं हिन ते 8 जी टेबल वेंदी आहे, 8 8 64। हाणे असां हलंदासीं नंबर 9 जे तरफ़। त 9 जा रूल्स कहिड़ा आहिनि? 9 जो रूल छा आहे त जीअं असां 3 जो ॾिठोसीं त कोई बि अगरि नंबर मिले थो ऐं उन जे जोड़ ते 3 जी टेबल वञे पई त चऊं पिया सॼे ते 3 जी वेंदी। ईअं ई आहे त हिकिड़ो नंबर खणो, उन नंबर जा डिजिट्स जोड़ कयो, जेको जवाबु मिले अगरि उनजे जवाब ते 9 जी टेबल वञे त हिन सॼे ते 9 जी टेबल वेंदी। जीअं मिसाल 108 1 ऐं 0 मिलाईंदो त 1 ई थींदो, पर 1 खे 8 सां मिलाईंदो त 9 थींदा, यानी ख़बर पई त हिन ते 9 जी टेबल वेंदी। उन खां बाद में आहे 199। हाणे 199 ते कीअं ख़बर पए त 9 जी टेबल वेंदी या न? असां चेक कंदासीं। 1 ऐं 8 थींदा 9, 9 9 थींदा 18, यानी 18 ते अगरि 9 जी टेबल वञे थी त हिन सॼे ते वेंदी ऐं बिल्कुलु 18 ते वेंदी आहे। 1 9 9 2 9 18, असांखे इत्मीनान थी वियो त हिन ते 9 जी टेबल वेंदी आहे। ऐं अचूं था 10 जे तरफ़, त 10 जो तमामु सिंपल आहे। आख़िर में जंहिंजे बि 0 हूंदो उन ते 10 जी टेबल वेंदी, बक़ाया किथे बि न वेंदी। मिसाल कीअं 600 आख़िर में 0 अथसि त 10 जी टेबल वेंदी। अगरि 750 लिखां थो आख़िर में 0 अथसि त हिन सॼे ते 10 जी टेबल वेंदी। हिन जो तमामु हिकिड़ो सिंपल रूल आहे जेको मां तव्हांखे ॿुधायुमि, त आख़िर में सिर्फ़ु अंग जे 0 हुजे, ॿियो कोई अंग न हुजे, उन ते 10 जी टेबल वेंदी। हाणे जेको 11 जो असूल आहे हिनखे सम्झण जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असांजे जेका नंबर हूंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी आड प्लेस थींदी आहे, हिकिड़ी इवन प्लेस थींदी आहे। उहा कीअं मां तव्हांखे ॿुधायां। मिसाल मां तव्हांजे अॻियां अंग लिखां थो 323। असांखे जेको नंबर थींदो आहे, नंबर हमेशह शुरू थींदो आहे आड प्लेस खां, यानी जीअं असां प्लेस वैल्यू पढ़ूं पिया न, ईअं ई आड ऐं इवन में बि हिकिड़ी प्लेस थींदी आहे, यानी पहिरियों आड हूंदी आहे, पोइ इवन, वरी आड, वरी इवन। सिंपली इहा सम्झण जी ॻाल्हि आहे त जेका हमेशह प्लेस स्टार्ट थींदी आहे, ख़ासि करे कंहिंमें इवन ऐं आड में। इवन आड माना छा? हे इवन माना ॿधी, आड माना 21, यानी असां अगरि फ़र्ज़ु कयूं हूअं नॉर्मल अंग खणूं त 1 21 वरी ॿधी वरी 21 ॿधी। ॾिसो अंग कीअं ऑटोमेटिकली जेको असां 1 2 3 4 5 6 लिखंदासीं न, पहिरियों 21 हूंदो, वरी ॿधी, वरी 21, वरी ॿधी। 21 अंग छा खे चवंदा आहियूं? जंहिंजा पेयर्स न ठहनि। ऐं ॿधी अंग छा खे चवंदा आहियूं? जंहिंजा पेयर्स ठहनि। कीअं? ॾिसो 1 जो को बि पेयर न आहे, अकेलो आहे, यानी 21। 2 जो पेयर ठही सघे थो, 3 जो ॾिसो 1 पेयर ठहे थो, ॿियो नथो ठहे। वरी 4 जो ॾिसो पेयर, यानी जोड़ा ठहनि था। सो बहरहाल सिंपली असांजी जेका आड प्लेस हूंदी आहे पहिरीं, पोइ हूंदी आहे इवन प्लेसिस, वरी आड हूंदी आहे। हाणे असां आड ऐं इवन प्लेस खां बाद में अचो त 11 जे असूल खे सम्झूं था। त 11 जो असूल असांखे छा थो चवे? 11 वारो रूल असांखे ॿुधाए थो त जेको नंबर तव्हांखे मिले थो उन नंबर जे आड प्लेसिस खे जोड़ कयो। आड प्लेस हिकिड़ी हीअ आहे, ॿी हीअ आहे, छो त असांखे ख़बर आहे आड, पोइ थींदो आहे इवन, वरी थींदो आहे आड। हिन जे आड प्लेसिस खे जोड़ कयो, ओके, माइनस कयो इवन प्लेस खे। मां छा गुज़ारिश कई त असांखे जेको बि अंग मिले थो असां छा कंदासीं? उन जूं आड प्लेसिस जोड़ कंदासीं, उन सॼे अंग जूं, वरी कट कंदासीं उन मां इवन प्लेस। जेको जवाबु अचे थो, अगरि उहो जवाबु या त अहिड़ो थो अचे जिते 11 जी टेबल वञे, या त उन जवाब में अचे थो 0, असां हिन ॿिन्ही कंडीशननि में ओके कंदासीं त हिन ते 11 जी टेबल वेंदी। अचो हिन खे ॾिसूं था त 6 6 थींदा 12, माइनस 1 लाहींदासीं त हिन जो जवाबु थींदो 11। डेफिनेटली हिन जे जोड़ ते 11 जी टेबल वञे थी, असां चवंदासीं 616 ते बि 11 जी टेबल वेंदी। हाणे सम्झण लाइ हिकिड़ो असां ॿियो एग्ज़ाम्पल खयो आहे 121। हाणे ॾिसो हिन जूं ॿ आड प्लेसिस छा कंदासीं? पाण में जोड़ कंदासीं, कट कंदासीं कहिड़ी? जेका इवन प्लेसिस अथसि, जेका इवन प्लेस आहे उहा कट कंदासीं। जवाबु 1 ऐं 1 घणो थींदो? 2, कटल आहे, वरी वापसि असां इवन प्लेस लाहींदासीं त 2 मां 2 वेंदा त छा बचंदो आहे? 0। ऐं वरी बि असां सम्झी वेंदासीं त हिन ते 11 जी टेबल वेंदी, छो त हू पाण ई असूल में ॿुधाए आयो आहे त या त आख़िर में अहिड़ो अंग अचे जिते 11 जी टेबल वञे, या त आख़िर में 0 अचे त असां सम्झी वेंदासीं त हुन ते 11 जी टेबल वञे। सो अल्हम्दुलिल्लाह असां 2 खां वठी 11 ताईं डिविज़िबिलिटी रूल्स खे रिपीट कयोसीं, पढ़ियोसीं। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अगरि न बि आयो आहे त हिकु अधु दफ़ो वीडियो खे रिपीट कंदव। हिन रिकॉर्डेड वीडियोज़ जो फ़ाइदो इहो आहे त तव्हां हिकु अधु दफ़ो उन्हनि खे ॾिसी करे कॉन्सेप्ट क्लियर कयो। ऐं तव्हांजे साम्हूं हाणे कुझु MCQs हूंदा
छो त हिकु त असां MCQs फाइनल टेस्ट या वीकली टेस्ट में त ज़रूरु ॾींदासीं, पर कुझु तव्हांजे साम्हूं MCQs आहिनि, हिननि खे हल कयो ऐं प्रैक्टिस कयो ऐं पाण खे चेक कयो त ॾिसो त हिन टॉपिक खे तव्हां केतिरो सम्झो आहे। इन द लास्ट मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुमि हिकिड़ो नोटबुक ज़रूरु ठाहियो हिन मैथ जे क्लासनि जो, जेके अहम पॉइंटियूं आहिनि, ड्यूल्स आहिनि, ख़ासि करे उहे तव्हां वटि नोट हुजनि। वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।